अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि में ईरान जो सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई शहीद। ईरान पारां सुप्रीम लीडर जे शहादत जो बदिलो वठण जो ऐलान। ईरान में 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो। ईरानी सरकारी मीडिया तस्दीक कंदे चयो आहे त इसराइल ऐं अमेरिका जे गॾियल हमले में सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई, आर्मी चीफ अब्दुल रहीम मूसवी, आयतुल्ला खामनाई जो मुशीर अली शामखानी, बचाव वारो वज़ीर आमिर नासिरज़ादा, ईरानी इंटेलिजेंस जो सीनियर उहिदेदार मोहम्मद बसरी ऐं अॻूणो सदर महमूद अहमदी निजात शहीद थी विया। हमले में सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी न्याणी, न्याणो ऐं ॾोहिटी बि शहीद। ईरान मुल्क में 7 ॾींहं मोकल ऐं 40 ॾींहं क़ौमी सोग जो ऐलान करे छॾियो। तेहरान में सोगवार अवाम इनकलाब स्क्वायर ते गॾु थी वियो। ईरानी शहर मशहद में इमाम रज़ा जे रोज़े ते कारो झंडो लॻायो वियो। ईरानी सदर मसूद पेशकियान चयो आहे त आयतुल्ला खामनाई जी शहादत मुस्लमाननि ख़िलाफ़ ऐलान जंग आहे। इंतकाम खे पंहिंजो जाइज़ हक़ ऐं फ़र्ज़ सम्झूं था। फ़र्ज़ अदा करण जी हर मुमकिन कोशिश कंदासीं। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत खां पोइ आयतुल्ला अली रज़ा अराफ़ी ईरान क़यादत काउंसिल जो फ़क़िया मुक़ररु कयो वियो। 3 रुकनी काउंसिल में ईरानी सदर मसूद पेशकियान ऐं ईरानी चीफ जस्टिस भी शामिल। मजलिस ख़बरगान रहबरी पारां नओं सुप्रीम लीडर चूंडजण ताईं ही काउंसिल रहबर जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदी। ईरान जा इसराइल ऐं अमरीकी अॾनि ख़िलाफ़ जवाबी हमला जारी। वालारियल बैतुल मुक़दस जे भर वारे इसराइली इलाइक़े बेत शमीश ते मिज़ाइल हमले में 8 इसराइली मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। हिकु इमारत मुकमल तबाह थी वई। यूएई जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, कतर जो राजधानी दोहा ऐं कोइत ॿिए ॾींहं बि धमाकनि सां गूंजी उथिया। ईरानी सरकारी मीडिया मूजिब ख़िते में मौजूदु अमेरिका जे 27 फ़ौजी अॾनि, इसराइल जी मिलिट्री हेडक्वार्टर ऐं तले अबीब में दिफ़ाई सनती कॉम्प्लेक्स खे निशानो बणायो वियो। यूएई जे दिफ़ा वज़ारत ईरानी हमलनि में 3 माण्हुनि जे मारिजण ऐं 58 ज़ख़्मी थियण जी तस्दीक कई। यूएई जे अख़्तियारनि मूजिब ईरान पारां सवे मिज़ाइल ऐं ड्रोन हमला कया विया, जंहिं में 3 एशियाई शहरी मारिजी विया, 58 इमारती तोड़े परॾेही ज़ख़्मी थिया आहिनि। कोइत में बि ईरान जे हमलनि दौरान 1 ॼणो मारिजण ऐं 28 ज़ख़्मी थियण जी तस्दीक। अमेरिका ऐं इसराइल जा ईरान ते ॿीहर हमला। तेहरान में केतिरनि हंधनि ते धमाका। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरानी अवाम खे पैगाम ॾिनो आहे त लखें माण्हू रस्तनि ते अची वञो ऐं ईरानी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे छॾियो। ईरानी अवाम खे पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइणो आहे त हिन हुकूमत जो ख़ात्मो करणो पवंदो। ईरानी मीडिया सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जो क़ौम जे नाम कयल आख़िरी पैगाम जारी करे छॾियो। ईरानी सुप्रीम लीडर चयो त ईरानी क़ौम इस्लामी सबक़ ॼाणे थी। आयतुल्ला खामनाई पंहिंजे आख़िरी पैगाम में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो कौल वर्जायो त मूं जहिड़ो शख़्स यज़ीद जहिड़े जी बैयत नथो करे सघे। अमेरिका ईरान ते हमलनि जी वीडियो जारी करे छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जो रद्द अमल असांजी उमीदनि खां घटि रहियो। हमले खां पोइ सिफ़ारतकारी सवली थी वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि खिते जी मौजूदा सिक्योरिटी सूरत हाल बाबति अहम इजलास। खिते जी तब्दील थींदड़ सिक्योरिटी सूरत हाल ऐं मुल्क में अमन अमान जी सूरत हाल जो तफ़सीली जाइज़ो। इजलास में फील्ड मार्शल आसिम मुनीर, नायब वज़ीर आज़म इसहाक डार, घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ॿिया शरीक। वज़ीर आज़म जो चवणु हो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज पंहिंजा फ़र्ज़ निभाए रही आहे। वज़ीर आज़म परॾेही वज़ारत खे हिदायत कई त ईरान में मौजूदु पाकिस्तानियुनि खे ख़ैरियत सां अज़रबैजान रस्ते ॾे आंदो वञे। पाकिस्तान जो अवाम ऐं हथियारबंद फ़ौज मुल्की सलामती, ख़ुदि मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी तहफ़ुज़ लाइ हर वक़्तु तयारु आहिनि।
ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत ते घणो अफ़सोस आहे। पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम ईरानी अवाम जे ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयान। वज़ीर आज़म आलमी कानूननि ऐं उसूलनि जी भॼकड़ीअ ते ॻणिती इज़हार कंदे चयो आहे त तइ थियल उसूल आहे त मुल्की सरबराहनि ऐं हुकूमत खे निशानो न बणायो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो उर्दुन ऐं बहरीन जे बादशाहनि सां धार फोन ते राब्तो, ख़िते में वधंदड़ छिकताण ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म उर्दुन जे बादशाह शाह अब्दुल्ला ऐं बहरीन जे बादशाह हमद बिन ईसा अल ख़लीफ़ा खे फ़ोन कई। ईरान ते इसराइली हमलनि ऐं उन खां पोइ ईरान पारां नार जे मुल्कनि ते कयल जवाबी हमलनि ते ॻाल्हियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त ईरानी सुप्रीम लीडर जी शहादत जी ख़बर ईरान समेत पूरी दुनिया लाइ सदमे जो सबब बणी आहे। ईरान, इसराइल ऐं नार मुल्कनि विच में छिकताण पूरे ख़िते ऐं आलमी अमन लाइ ख़तरनाक आहे। ईसाइन जे रूहानी पेशवा पोप लेव विच ओभर ऐं ईरान जी सूरतहाल ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। पोप लेव चयो त विच ओभर ऐं ईरान जी सूरतहाल ते गहरी ॻणिती आहे। धमकियुनि ऐं तबाही आणींदड़ हथियारनि सां अमुन क़ाइमु नथो करे सघिजे। अमुन रुगो संजीदा ॻाल्हियुनि ज़रिए हासिल करे सघिजे थो। धुरियुनि खां इख़लाक़ी ज़िम्मेवारी निभाइण जी अपील कयां थो। पोप लेव पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में बि ॻाल्हियूं ॿीहर शुरू करण जी अपील कंदे चयो त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में तकरार परेशान कंदड़ आहे। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत ख़िलाफ़ कराची, इस्लामाबाद ऐं लाहौर में एहतजाज। कराची में अमरीकी कौंसल खाने वेझो एहतजाज दौरान फायरिंग में 10 ॼणा मारिजी विया। 2 पुलिस एहलकारनि समेत 32 ॼणा ज़ख़्मी। मचियल माण्हुनि जो पथराव, कौंसलेट अंदरि घिरण जी कोशिश। पुलिस ऐं रेंजर्स मुज़ाहिरीन खे अॻिते वधण खां रोके वरितो। सिविल अस्पताल इंतिज़ामिया मूजिबि 10 लाश ऐं 32 ज़ख़्मियुनि खे ट्रामा सेंटर आंदो वियो आहे। सिंध हुकूमत चक्रियनि दौरान इंसानी जानियुनि जे नुक़सान ते ॾुख जो इज़हार कंदे अपील कई आहे त शहरी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार पुरअमन ऐं क़ानूनी जे दायरे में रही कनि। वाक़िए जी जाच लाइ आला सतही कमेटी बि जोड़ी वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद में मुज़ाहिरीन वटि पहुची वियो। मुज़ाहिरीन खे पुरअमन रहण जी अपील। मोहसिन नक़वी चयो आहे त अॼु उम्मत मुस्लिमा ईरान ऐं पाकिस्तान जी अवाम लाइ सोग जो ॾींहुं आहे। आयतुल्ला खामनाई जी शहादत बाद पाकिस्तान जो हर शहरी ईरान जी शहरनि जीअं ॾुख में वरतल आहे। शहरी पंहिंजो एहतजाज पुरअमन तरीक़े सां रिकॉर्ड कराइनि। घरू वज़ीर इस्लामाबाद जे रेड ज़ोन समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो बि दौरो करे अमन अमान जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। आलमनि सां बि मुलाक़ात कई। कराची में सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो मेयर ऐं IG सिंध जावेद आलम ओढो समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। सिक्योरिटी सूरतहाल जो जाइज़ो। घरू वज़ीर चयो त ईरान जी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई जी शहादत ते ॾुख पहुतो आहे। अमरीकी कौंसल खाने ॿाहिरां जेको थियो उन ते अफ़सोस आहे। ज़ख़्मियुनि जी सिहतयाबी लाइ दुआ गुआहियूं। रमज़ान महीने में शहरियुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे। शहर में फुल प्रूफ सिक्योरिटी खे हर सूरत में यकीनी बणायो वेंदो।
पाकिस्तान जो अफगान तालिबान खिलाफ ऑपरेशन गज़ब-उल हक़ जारी 415 अफगान तालिबान मारिजी विया 580 खां वधीक ज़ख़्मी सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अताउल्लाह तारड़ चयो आहे त पाकिस्तान जी जवाबी कार्रवाई में हेल ताईं 415 अफगान तालिबान मारिजी विया ऐं 580 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। अफगान तालिबान रिजीम जी 182 चेक पोस्टनि खे तबाह करे 31 कब्ज़े में वरितियूं वयूं। 185 टेंट्स हथियार बरदार गाॾियूं ऐं आर्टिलरी गन्स भी तबाह कयूं वयूं। पाकिस्तान अफगानिस्तान अंदरि 46 हंधनि ते असराइती हवाई कार्रवाई कई आहे। पाकिस्तान ईरान अमेरिका जंग सबब विच ओभर वेंदड़ समूरियूं उॾामूं मुअतल करे छॾियूं। कराचीअ खां दुबई, शारजा, दोहा, बहरीन, अबूज़ेबी ऐं बगदाद जूं 42 उॾामूं मुअतल। जंग सबब मजमूई तौर ते 184 उॾामूं मुअतल कयूं वियूं आहिनि। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई जी शहादत ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंद हड़ताल ऐं मुज़ाहिरा। लाड़काणो, नवाबशाह, जैकबाद, उमरकोट, नौशेरो फिरोज, सकरण, नारो, मंजूराबाद, राधड़, टंडो बागो, कोट डिजी ऐं जरवार में भी एहतजाज। बांदी, गड़ी खेरो, ठकराटो, खैरपुर, मीरपुर मातेरो, ओबावड़ो, परियालो, मिठी, सामारो, वारय, रानीपुर, डगड़ी, शहदादपुर, हाला, ठरी बीरवा ऐं ॾखण में भी एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि चयो त आलमी बिरादरी ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमलनि जो नोटिस वठे। लाड़काणे में सावरनि नारीअ मथां मुबैना तौर पेट्रोल हारे खेसि बाहि ॾेई छॾी। ज़ख़्मी नारी सहर जलबाणी चांडका अस्पताल मुंतक़िल। वारसनि इल्ज़ाम हयो त मुड़ुसु नवीद, ॾेर सईद जलबाणी ऐं निणान अमरोज़ ख़ातून सहर जलबाणी मथां पेट्रोल हारे खेसि बाहि ॾेई छॾी। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ऐं नवाबशाह पुलिस जी कुछ ॾींहं अॻु हैदराबाद में अगवा ॼाणियल 5 वरियनि जी नींगरी बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब ताज कॉलोनी में ग़ुलाम शबीर सोलंकी जे घर ते छापो हणी नींगरी खे बाज़ियाब करायो। हैदराबाद वासी जवाबदार नींगरी खे अगवा करे नवाबशाह खणी आयो हो। मामले जी वधीक जांच कई पई वञे।